बिछा में हर साल जो हिन साल भी माह रबियुल नूर जो चंड ॾिसंदे ही पाकिस्तान सुन्नी तहरीक ज़िले मटियारी तरफ़ां भिच्छा जे पब्लिक स्कूल खां दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ताईं शानदार अक़ीदत एहतराम जोश ऐं जज़्बे सां रैली कढी वई, जंहिं बाद भिटाई जी मज़ार ते चादर चाढ़े दुआ घुरी वई। हाफ़िज़ ख़ादिम हुसैन जलबाणी जी अॻवाणी में रैली जो आगाज़ कयो वियो। रैली में हाफ़िज़ अली असगर नक्शबंदी, तालिब हुसैन जलबाणी, जावेद रज़ा क़ादरी, मुनव्वर अली फराश समेत ॿियनि अॻवाणनि समेत आशिक़ाने रसूल वॾी अंग में शिरकत कई। इन मौक़े ते अॻवाणनि चयो त रबियुल अवल महीने समेत सॼी ज़िंदगी असीं इश्क रसूल गुज़ारण जी भरपूर कोशिश कंदासीं ऐं जेसिताईं जिस्म में जान आहे मरहबा या मुस्तफ़ा जी सदाऊं बुलंद कंदा रहंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।